नाज़रीन मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। मीरपुर ख़ास ब्यूरो टाइम मीरपुर ख़ास जे मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में असां मीरपुर ख़ास शहर जा मसला, थोड़े पीअण जो पाणी हुजे, चाहे सिहत जो सहूलियतूं हुजनि, चाहे मीरपुर ख़ास शहर जे अंदरि ड्रेनेज सिस्टम मुकमल ख़तमु हुजे, उन जे मुख़्तलिफ़ ब्यूरो टाइमनि में जेके शहर जे मसइलनि खे हाईलाइट कयो आहे। ऐं ताज़ो जेको मीरपुर ख़ास शहर में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे, मीरपुर ख़ास शहर जा टोटल रोड रस्ता जेके खंडरात बणियल आहिनि, मीरपुर ख़ास शहर जे हर रोड रस्ते ते जेको उहो रोड रस्तो गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे, माण्हुनि खे पीअण जो साफ़ पाणी कोन पियो मिले। उन हवाले सां मीरपुर ख़ासि शहरियुनि पारां जेको आहे जंहिंमें उलमा आहिनि, सियासी समाजी अॻुवाणनि, शहरी आहिनि, तोड़े मुतहदा क़ौमी मूवमेंट समेत सभई जेके मीरपुर ख़ासि शहर वासियुनि पारां मीरपुर ख़ासि जे डिविज़नल कमिश्नर ऑफिस अॻियो एतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हुयो त मीरपुर ख़ासि जे इन उलमान एक्शन कमेटी जे धरणे ऐं जे उहो त हिकु ग्रुपिंग जे वर चढ़ी वियो, जंहिंमें सियासी समाजी ऐं उलमान पारां जेको धरणो लॻायो वियो, जंहिं ते कुझु सियासी तंज़ीमनि पारां पंहिंजा जेके उहो केश करण ख़ातिर उतां जा उन्हनि बाइकाट बि करे छॾियो। जीअं त डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह पारां उते धरणे वारे हंधि पहुतो त उतां कुझु जेके आहिनि हिकु सियासी तंज़ीमुनि जे माण्हुनि पारां जेके नारा हया, जंहिंखां पोइ डिप्टी कमिश्नर सां उलमान जी, सियासी समाजी तंज़ीमुनि जी या वापारियुनि जी ॻाल्हि ॿोल थियूं, जंहिंखां पोइ डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह पारां 10 ॾींहंनि जो जेको वाइदो कयो हो त असां मीरपुर ख़ासि शहर सॼे खे सफ़ाई करे छॾंदासीं, ड्रेनेज सिस्टम जेको असां जेको ख़तमु आहे उन ते जेको असां कमु करे रहिया आहियूं। मीरपुर ख़ासि में हिन वक़्तु जेको आहे तक़रीबन करोड़े रुपयनि जी जेके स्कीमूं हलनि पियूं ऐं उन्हनि जी बि असीं निगरानी कंदासीं। उन हवाले सां असीं तव्हांखे ॿुधायूं त तक़रीबन उन डिप्टी कमिश्नर जे वाइदे खे जेको उलमान सां वाइदा कया हुआ ऐं शहरनि सां वापारियुनि सां वाइदा कया, अॼु 8 ॾींहं गुज़रिया पर मीरपुर ख़ासि शहर जी सिर्फ़ु जेको आहे यूसी पाक कॉलोनी में या मीरपुर ख़ासि जे यूसी 1, 2 या 5, 6 खां अलावा मीरपुर ख़ासि जा जेके किथे बि कमु कोन पियो आहे, साॻी सूरत हाल आहे। ऐं जॾहिं त डिप्टी कमिश्नर पारां जेके 10 ॾींहं ॾिना विया, मगर 8 ॾींहं गुज़री विया आहिनि। अॼु बि यूसी 7 या यूसी 8 या यूसी 4 या यूसी 5 जे सभिनी इलाइक़नि में जीअं वावडा कॉलोनी आहे, भांगसियाबाद आहे, रहीम नगर आहे, औरंगाबाद आहे, उन्हनि जूं टोटल गलियूं जेके कचरनि जो ढेरनि जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि, रोडनि ते कचरा पिया आहिनि, रोडनि ते गंदगी आहे, पीअण जो जेको पाणी आहे उन में गटरनि जो पाणी मिक्स आहे, सभिनी रोडनि ते पाक कॉलोनी समेत जेके आहिनि सभई रोड जेको खंडरात जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। उन हवाले सां मीरपुर ख़ासि में जेको उलमान पारां या वापारियुनि पारां, शहरियुनि, सियासी समाजी वकीलनि पारां जेको कमिश्नर ऑफिस अॻियां धरणो हुयो, अचो त उन हवाले सां जेका बि उते जेके वेठल आहिनि, जंहिंमें मुतहदा क़ौमी मूवमेंट जो MP आहे डॉक्टर ज़फ़र कमाली, पीपल्स पार्टी जी MP आहे खैरुनिसा मुग़ल, डिप्टी कमिश्नर सैयद मेहदी शाह आहे जेका मीरपुर ख़ासि जा असिस्टेंट कमिश्नर जेके उन्हनि उन गॾिजाणी में शामिल हुआ, ऐं जंहिंखां पोइ उन्हनि खे जेके हिदायतूं जारी कयूं। अचो त उन्हनि जा कमेंट्स या शहरनि जा कमेंट्स तव्हांखे ॾसियूं त मीरपुर ख़ासि शहर जे मसइलनि मुतलिक़ हितां जी आवाम रोडनि ते त निकिरे थी, मगर कुझु सियासत चमकाइण लाइ करे उहे मसइला जेको आहे हल थियण बजाए सियासी रुख अख़्तियार था कया वञनि। अचो त उन हवाले सां तव्हांखे रिपोर्ट ॾेखारींदो उन्हनि जो छा चवणु आहे। अॼु जेको वापारी तंज़ीमनि सां गॾु तव्हांजो एहतजाज हो, उनमें सिविल सोसाइटी वारा माण्हू वेठा हुआ, उलमा जा माण्हू वेठल हुआ, तव्हां हिन मीरपुर ख़ासि शहर जो जेको बि इहे जेके गटर नाला उथलियल आहिनि या ड्रेनेज सिस्टम, इनखे कंहिंखे था ज़िम्मेदार करार करायो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जीअं त माशाअल्लाह अवां सिंध चैनल वारा पहिरीं प्रोग्राम कंदा रहिया मीरपुर ख़ासि जे हवाले सां, ऐं अवां खे ॾाढो हाईलाइट कयो आहे। पहिरीं बि अवां सां गॾु काफ़ी शहर जे हवाले सां ॻाल्हियूं थियूं आहिनि। हिन शहर जो ज़िम्मेदार ज़ाहिर आहे उहे माण्हू जेके वोट वठंदा आहिनि, असल ज़िम्मेदार त उहे आहिनि। उहे जेके वोट इन जे करे वठंदा आहिनि त असां शहर साफ़ु करे ॾींदासीं, अवां सां गॾु हूंदासीं, पर करप्शन में सभिनि खां अॻिते हूंदा आहिनि। इहे रोडनि जे नाले जेका पैसा ईंदा आहिनि, नालियुनि लाइ पैसा ईंदा आहिनि, किचिरो खणण लाइ जेको पैसो ईंदो आहे, बल्दिया जा अफ़सरान, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट ऐं MPS ही गॾिजी सॼो पैसो खाईंदा आहिनि ऐं अवाम जेको वो ज़लील ख्वार थींदी रहंदी है। मेरे को पता था कि यहाँ इस वजह से ये धरना दे रहे हैं कि हमारी नाअहली को जाहिर कर रहे हैं, तो इन्होंने डायलॉग करने की कोशिश की, इन्होंने साजबाज की। ये गुंजाइश नहीं थी कि ये यहाँ से जो है इस धरने से हाथ उठाते। अब की सूरत हाल ये है कि पूरे शहर मीरपुर ख़ास में 70% मीरपुर ख़ास के अंदर पीने का पानी नहीं है, और लोग, हमारी माएँ बहनें जो हैं सारी सारी रात पानी के लिए जाग रही होती हैं, उनको पीने का पानी नहीं है। शहर की सारी गलियां
सारी गलियां 70% गलियां जो है वो कूड़ादान बनी हुई हैं, नाली का पानी उबल रहा है, गटर उबल रहे हैं, रोड टूटे हुए हैं, लोड शेडिंग, गैस नहीं, कुछ नहीं, सब कुछ तबाह हुआ पड़ा है। उसके बाद भी ये इंतजामिया अपने ऑफिस के अंदर बैठी हुई है। हम इन्हें जगाने के लिए आए, हमारा इनसे कोई जाती तनाजा नहीं है, कोई इख्तलाफ नहीं है। ये डिप्टी कमिश्नर है, हम मीरपुर खास के शहरी हैं और मीरपुर खास के शहरियों ने मुझे एमपीए बनाया। मेरी जिम्मेदारी बनती है कि मैं इंतजामिया से बासपुरस करूं, अपनी आवाज को इन तक लेकर जाऊं और इनको एक्टिव करूं। इन में आहियूं मसरूफ़ कल जेको थियो हुयो उन में दोस्तनि सां ॻाल्हि थी हुई, मीटिंग थी हुई ऐं उन खां पोइ हिकिड़ो लाहे अमल तय थियो। सो अल्हम्दुलिल्लाह अॼु बि असांजी मीटिंग जेका आहे उहा तमामु सुठी रही ऐं मुंहिंजा सभई ऑफिसर्स मूंसां गॾु हुया। अॻु में असां वटि हिकिड़ो चीफ म्यूनिसिपल ऑफिसर हुयो जंहिंजी वजह सां प्रॉब्लम्स थिया पे, हिकिड़े माण्हू खां एॾो वॾो शहर संभालिजे कोन पियो। हाणे असां हिते पंहिंजा 4 ऑफिसर इन्वॉल्व कया आहिनि। हर ऑफिसर खे असां 2 यूनियन काउंसिल्स ॾिनियूं आहिनि ऐं हर असां जेके आहिनि सो यूनियन काउंसिल जी सतह ते जेके असांजूं सैनिटेशन कमेटियूं ठहियल हुयूं उन्हनि खे असां डिज़ॉल्व करे हेठि वार्ड जी सतह ते खणी विया आहियूं ऐं उन में कोशिशि कई अथसीं त जेतिरो हिन खे असां हेठी सतह ते खणी वञी सघूं त जीअं कम में आसानी थिए। मुंहिंजा उहे ऑफिसर सुपरवाइज़ कंदा, उन सां गॾु असां सां सिविल सोसाइटी जा माण्हू बि हूंदा, असां सां गॾु शहरी बि हूंदा, असां सां गॾु उलमा हज़रात बि हूंदा ऐं असां सां गॾु ताजिर हज़रात बि हूंदा। उन में मां अर्ज़ु कयां त मुंहिंजी मिनिस्टर साहब सां बि लोकल गवर्नमेंट सां ॻाल्हि थी आहे, सेक्रेटरी लोकल गवर्नमेंट सां बि। असांजे शहर तमामु वॾो आहे, असां वटि 1960, 65 ऐं 70 मॉडल जा ट्रैक्टर आहिनि जिन खे असां अगरि ठारायूं था त तमामु घणी रक़म ख़र्च थी थिए ऐं उहे अगरि ठहण खां पोइ ठीकु तरीक़े सां उहो हलनि बि कोन था, कम बि कोन, वरी ख़राबु थियो पवनि। सो मां अर्ज़ु कयो आहे उन्हनि खे, पंहिंजे मिनिस्टर साहब खे, त महिरबानी करे असांखे मशीनरी नई ॾिनी वञे। उमेदु आहे त असांखे मशीनरी नई मिलंदी। बाक़ी हिन वक़्तु असां जेको आहे सो फौरी तौर ते जेको हफ़्ते सफ़ाई शुरू कयूं पिया उन में असां इहो सोचो प्लैनिंग कई आहे त असां किराए ते ट्रैक्टर ट्रॉलीज़ हायर कंदासीं ऐं फौरी तौर ते असां शहर में जेको कचिरो आहे उहो साफ़ु कंदासीं ऐं उन खां पोइ इनशाला इहो जेको असांजो हिकिड़ो ठही वेंदो जेको हिकिड़ो सिलसिलो सफ़ाई जो उनखे असां कंटिन्यू रखंदासीं ऐं हाणे असां शहर में गंद थियणु कोन ॾींदासीं। ॾिसो बिल्कुलु ताजिर बिरादरी आहे या जेके बि सिविल सोसाइटी वारा हिते एहतिजाज ते वेठा उन्हनि जो हक़ु ठहियो पिए, छो त वाक़ई हिन वक़्तु शहर जा हालात आहिनि त पाणी जेको आहे पीअण जो आहे उन जी बि खोट आहे ऐं सफ़ाई जा बि इंतिज़ामात उहे कोन्हनि, उहो उन्हनि जो हक़ु ठहे थो। बाक़ी मुत्तहिदा जे लाइ ऐं इहो ज़रूरु चवंदसि त उन्हनि खे उहो पंहिंजो दौरु विसरी वियो जॾहिं उहे मुशर्रफ सां गॾु हूंदा हुआ। उन्हनि खे मुशर्रफ MNS MPS जा बि ग्रांट्स हिननि खे ॾिनियूं, उन खां पोइ स्पेशल ग्रांट्स वफ़ाक़ जूं हिननि खे मिलंदियूं हुयूं ऐं उन खां पोइ जेके वॾा मेगा प्रोजेक्ट ॾिना विया जेके ड्रेनेज ऐं सीवरेज जा, त उहो उन्हनि जो हाल तव्हां अॼु ॾिसो पिया त मीरपुर ख़ासि, हैदराबाद ऐं कराची समेत शहरनि जो छा हाल आहे। ऐं हिते मीरपुर ख़ासि में जॾहिं बि कमु शुरू कयो उन में हिननि जो किरदारु इहो रहियो त हू त हिकु तरफ़ माण्हुनि जे लाइ दांह था कनि, पर उन खां पोइ हुन मुसीबत में मुश्किलनि में बि इहे ई था विझनि। इन्हनि जा जेके माण्हू जेके असांजा कमु जेके असां शुरू जितां कया उते नालियुनि में ऐं गटरनि में हिननि ॿोरियूं फासायूं, हुननि सामान फासायो ताकी असां सिर्फ़ु इन वजह सां त इहा पाकिस्तान पीपल्स पार्टी सां दुश्मनी ॾेखारण जे लाइ त हिन जो कमु कोन पियो थिए। बाक़ी रही पब्लिक हेल्थ जी त उहो अॼु मूं ब्रीफिंग वरिती आहे ऐं उन्हनि 4 करोड़ जो जेको सिवरेज जो कमु उन्हनि खे ॾिनो आहे त उहो हुननि ख़ातिरी ॾियारी आहे डिप्टी कमिश्नर साहब, छो त मूंखे कंसर्न हो त शहर जा प्रोजेक्ट्स उन में शामिल आहिनि या न, छो त उन खां पोइ जेका रहनि था उन में जेको आउं पंहिंजो बजट लॻाए सघां त उहा बि मूंखे हीअ अॼु कमु मिली वेंदा। उन में आउं ॾिसंदसि त शहर जा कहिड़ा कहिड़ा सिवरेज जा प्रोजेक्ट हिननि शामिल कया आहिनि। कोशिशि लॻी पई आहे, डीसी साहब जो वॾो ज़ोर आहे, मूंखे सूमर अंगारे ते विज़िट करायो ऐं असांजी वधि में वधि कोशिशि आहे त 2 ॾींहंनि में ई शहर खे सफ़ा कराए वठूं। हींअर असांखे 21 माण्हू आहिनि, पर अॼु त असां वटि 10 माण्हू 12 माण्हू आहिनि, ॿिया त आहिनि बि कोन, ॿुधाइनि पिया त उन्हनि ते छा कमु थी सघे थो? सर न, कमु त अञा लाज़मी असांखे वधीक स्टाफ खपे। हा सर, उन्हनि जी रिपोर्ट वग़ैरह तव्हां डिप्टी कमिश्नर खे ॾींदासीं। हाणे अॼु 2 ॾींहं हुया, उहे स्टाफ हुयो, अॼु कोन्हे त लाज़मी ॾींदासीं, सुभाणे ॾींदासीं, हुनखे रिपोर्ट कंदासीं डीसी साहब खे। तव्हां छा था सम्झो भला इहे सैनिटरी एमरोल मिलियल आहे तव्हांजे चवण में आहे या पंहिंजी मर्ज़ी सां कमु था? सर बसि हाणे आहिनि पंहिंजी मर्ज़ी वारा, पर हाणे असां हिननि जे पोयां पिया आहियूं, ॾंडो ॾींदासीं, अलाह साईं कंदो त कमु बहितरी थींदी। क्या करते हैं आप? मैं सैनिटेशन इंस्पेक्टर यूसी नंबर 5। अभी कितने बंदे गैरहाजिर हैं तुम्हारे? अभी जो है मेरे मुलाजिम जो आपको लिस्ट जो बनाकर दिया वो जो मुलाजिम है वो गैरहाजिर कर दिए, जो हाजिर थे उनके प्रिजन लगा कर। वो क्या आते ही नहीं है? वो जो चंद जो मुलाजिम है आज पता नहीं कैसे क्या वजह था, सही ना ऑफिस बंद होने की वजह से मुलाजिम आए नहीं। उन्होंने ये सोचा शायद बल्कि शायद ऑफिसर जो हैं विजिट नहीं करेंगे, आज वो आए नहीं। आसिर बलोच जो हैं वो यहाँ के कौंसलर हैं वार्ड नंबर 27 के। नहीं, उसको जो बंदे दिए हुए वो कहाँ है?
हाँ वो तो है ना, ये आपके सामने ये वाले भी काम कर रहे हैं, देखो गलियों में काम कर रहे हैं। आप बोल रहे हैं 2 काउंसलरों के पास बंद है, कौन कौन से? आपने कहा ना, जो एब्सेंट है 2 काउंसलरों के पास बंद है, वो अपने सलीम काउंसलर हैं महमूदाबाद, वो इनके हवाले नहीं कोसगर नहीं, वो अभी तक इनके हवाले हमने नहीं किए हैं। सर ईअं एसी साहब सुठा एफर्ट्स वरिता आहिनि ऐं DC जे वटि जेको मुज़ाहिरो थियो, धरनो लॻो पियो हो, उन खां पोइ जेका सुठा एफर्ट्स थिया आहिनि। ऐं हीउ इलाइक़ो जेको आहे इलाही पोयां थियल इलाइक़ो आहे, हिते त मूं कॾहिं कोन ॾिठो कोई स्वीपर अचे। अगरि स्वीपर ईंदा आहिनि त इन माण्हुनि खां पैसा वठंदा आहिनि, कंहिंखां 200 कंहिंखां 300। हिकिड़ी नाली साफ़ करे, उहा हद साफ़ करे, किचिरो वापसि हिते ई उछलाए वेंदा आहिनि, उहो किचिरो वापसि हिते गटरनि में ईंदो। हींअर बि जेको आहे न म्युनिसिपल कमेटी जा कुझु माण्हू हिते ड्यूटी करनि पिया, हिननि जा जेका अफ़सरान आहिनि या जेका इंचार्ज आहिनि म्युनिसिपल कमेटी जा, हू चवनि था हू माण्हू हुते वेठो आहे, हू माण्हू हुते वेठो आहे। पर हिते जेका असां ॾिसूं था, असिस्टेंट कमिश्नर पाण ॾिसे थो कि हिते टोटल जेका माण्हू असां कम ते ॾिसण उहो आहिनि 6 खां वधीक मूंखे माण्हू ॾिसण में ई कोन पिया अचनि। अभी तो मैं यही समझ रहा हूँ, जो सफाई तो हो रहा है, बाकी मेरे को सही सफाई नहीं लग रहा है। क्यों सफाई इसी को नहीं कहते? हाँ, नाले सारे सही माने से साफ करे, जर्नल करके सफाई करके देवे, जो पानी बाहर नहीं निकले, फिर मैं इसको बोलता हूँ। बाकी भाइयों का मैं तो गुजर मेहरबानी उनका जो मेहनत करके ये लोग आ गए। नाज़रीन, ही शहरनि जा सियासी समाजी, उन खां अलावा जेके MP आहिनि या डिप्टी कमिश्नर, उन्हनि जा तव्हां वीचार ॿुधंदा। हिन वक़्तु बि असीं तव्हांखे ॾेखारियूं था मीरपुर ख़ासि शहर में जेकॾहिं 10 ॾींहं जेके डिप्टी कमिश्नर पारां ॾिनल हुआ, 8 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं सफ़ाई जी साॻी सूरत हाल आहे। जेकॾहिं म्यूनिसिपल कमेटी जो अमलो उते पहुचण लाइ तयारु न आहे, जेकॾहिं डिप्टी कमिश्नर पारां 4 असिस्टेंट कमिश्नर खे हिदायतूं जारी कयूं त हर असिस्टेंट कमिश्नर जेके मीरपुर ख़ासि जो 8 यूनियन काउंसिल आहिनि, उन में 2 यूनियन काउंसिल करे उन्हनि खे सफ़ाई कई वञे। हर असिस्टेंट कमिश्नर खे 2 यूनियन काउंसिलूं ॾिनियूं आहिनि, मगर सफ़ाई जे अॼु बि तव्हांखे असीं हालत ॾेखारियूं त सभु इलाइक़ा जेको अॼु ताईं खंडरात जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। ताज़ो जेको हींअर मीरपुर ख़ासि जे जेको वेझो आहे, जिते 2 MPA, 1 MNA, 1 सेनेटर रहे थो, पीर गुलाम रसूल शाह रोड जेको सिटी थाणे खां करे खान नाका चौक ताईं, उनजी तव्हां हालत पीपल्स पार्टी 8 साल दौरे हुकूमत आई आहे, मगर हिते जा माण्हू सभु पीपल्स पार्टी खे ई वोट ॾियनि था। उन बावजूदि उन्हनि जे रस्ता जेके आहिनि हलण जी जाइ कोन्हे। उन खां अलावा जेको आहे मीरपुर ख़ासि जो पाक कॉलोनी वारा इलाइक़ो आहे, रहीम नगर वारा इलाइक़ा आहिनि, जेतिरा बि मीरपुर ख़ासि शहर जा मुख़्तलिफ़ रोड रस्ता सभु जेके खंडरात बणिया पिया आहिनि। इंतिज़ामिया जूं त वॾियूं दावाऊं आहिनि। हिन वक़्तु बि असीं तव्हांखे ॿुधायूं, जिन जो कमु आहे म्यूनिसिपल कमेटी वारनि जो, उहे करप्शन करण में पूरा आहिनि, करोड़ों रुपया पैसा अचनि था, मगर मीरपुर ख़ासि शहरवासी अॼु बि बुख, बेरोज़गारी, बदहाली में आहिनि। हिननि जो जेको अमलो आहे, घर वेठे पगारूं खणी था वञे। बार बार इंतिज़ामिया खे शहरियुनि पारां, वापारियुनि पारां इहे शिकायतूं कयूं, मगर अॼु बि म्यूनिसिपल कमेटी जे अमले जो साॻियो रवियो आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु असां गॾु जेको मौजूदु आहे रईस अहमद ख़ान, जेको समाजी अॻुवान आहे मीरपुर खां, अचो थो उन हवाले सां हुन सां ॻाल्हि ॿोल करियूं त मीरपुर ख़ासि शहर जी हिन वक़्तु छा सूरत हाल आहे। रईस अहमद ख़ान साहिबु, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि शहर गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। MQM तोड़े पीपल्स पार्टी हिन शहर जा स्टेक होल्डर जी दावा त कनि था, मगर सॼो शहर गटरनि जो ॾेख ॾेई रहियो आहे। करोड़े रुपए जा कम थियनि पिया, उहो करप्शन जे वर ते चढ़ियल आहिनि। रोड रस्तनि तां माण्हू जेके गुज़री कोन पिया सघनि, पीअण जे पाणी में गटरनि जो पाणी मिक्स थियल आहे। उन हवाले सां तव्हांजो छा चवणु आहे? साईं, सभिनी खां पहिरीं महिरबानी अव्हां जी, सिंध न्यूज़ TV जी, मूंखे हिते मीरपुर ख़ासि जे मसइलनि जे बारे में तव्हां पुछो पिया। हक़ीक़त में जेकॾहिं ॾिठो वञे त मीरपुर ख़ासि शहर जी हिकिड़ी तारीख़ आहे ऐं कंहिं दौर में मीरपुर ख़ासि वाक़ई मीरपुर ख़ासि हुयो, पर अॼुकल्ह असांखे पाण खे इहो ॿुधाईंदे फिकाई थींदी आहे त असां मीरपुर ख़ासि जा रहवासी आहियूं। पीपल्स पार्टी ऐं ॿी पार्टी जो नालो तव्हां वरितो, पर जनरली आउं इहो चवंदुसि त पीपल्स पार्टी जा जेके MPAs आहिनि उहे त कमु बहरहाल कनि पिया, कुझु न कुझु ॾिसण में अचे पियो। ऐं ॿिए पासे जेका आहे उहो आउं नथो सम्झां त उन्हनि जेके पंहिंजे जेको हुनजो पुराणो दौरु हुयो, जेको चांस हुयो हुन वटि, गोल्डन चांस जेके चइजे, उन में मीरपुर ख़ासि में को कमु कयो हुजे। MPA वटि सिर्फ़ु मीरपुर ख़ासि म्यूनिसिपैलिटी जो हदु आहे। हाणे त MPA जी सीट ई तमामु उन UCs ते अची वई आहे, जंहिंमें एक्चुअली वोटर बि उन्हनि जा रहनि था, पर मुंहिंजे ख़्याल में आउटपुट काई ॾिसण में कोन थो अचे। बाक़ी पीपल्स पार्टी वारनि जे लाइ मां चवां थो, ख़ासि करे नालो वठंदुसि, मूंखे का चवण में हिजाब कोन्हे।
अदी ख़ैरुन्निसा आहे, उनजी तरक़ियाती कम जेके आहिनि थियनि पिया। असांजी भेण आहे नुसरत ख्वाजा, उनजी स्कीमूं हलनि पियूं। हरीराम साहबु आहे, उनजी स्कीमूं हलनि पियूं। ऐं इहे ई जेकॾहिं मूं इन्हनि खे असां अक्सर मुलाक़ात कई आहे, उन्हनि खे अक्सर इहो चवंदो आहियां त महिरबानी करे पंहिंजा फंड्स जेके तव्हां आणियो था उन में सिविल सोसाइटी खे थोरो शामिलु करे वठो ऐं डिस्क्रिमिनेशन न कयो। इहो न सोचियो त ही अॼु असांजा वोटर आहिनि या न आहिनि हिननि जे इलाइक़े में, पर फ़िलहालु त ईअं थिए पियो जो हू विदाउट डिस्क्रिमिनेशन कमु कनि पिया। जीअं सोलर लाइट्स जो प्रोग्राम आयो आहे, पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जो आहे, ऐं उन खां पोइ जेके कमु थियनि पिया, मूंखे उमेदु आहे त अञा टेनोवर बाक़ी आहे, हिन में वधीक कमु कंदा त माण्हू बाक़ाइदा हिननि जो नालो वठंदा, हिननि खे ॻाईंदा इंशाअल्लाह ताला। असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त जेको कराची हैदराबाद खां पोइ हाणे वरी मिरपुर ख़ासि में जेके गटर नाला आहिनि उन्हनि में ॿोरियूं विधियूं थियूं वञनि या उन्हनि में वॾा वॾा पथर था विधा वञनि, इहे उहे केरु माण्हू आहिनि जेके हिन वक़्तु जेके मिरपुर ख़ासि शहर जे सभिनी जेके मेन जेके गटर नाला आहिनि उते जेके लाइनूं बंदि करे छॾींदा आहिनि या उन्हनि में ॿोरियूं विझी छॾींदा आहिनि, जंहिंजे करे सॼो शहर जेको गटरनि जो ॾेख ॾेई रहिया आहिनि। साईं, मुंहिंजे ख़्याल में नवंबर में इलेक्शन थिया आहिनि लोकल बॉडीज़ जा। केरु खटिया आयो मीरपुर ख़ासि मां? 47-48 सीटूं जेके खटिया आहिनि, हिननि खां पुछिजे न। ज़रूरी थोरी आहे हिननि ओथ खणी वरितो आहे, ज़रूरी थोरी आहे जो हाणे हिननि खे बल्दिया जा फंड अलाट थियनि, चेयरमैन हिननि जो अचे त ही कमु कनि। हिननि जा काउंसलर त पाड़े में रहनि पिया न, उहे छो नथा निगरानी कनि? छो त वोटर बि उन्हनि जा ई आहिनि, उहे ओन कनि था, उहे पाण चवनि था त हीउ मीरपुर ख़ासि जेको आहे हीउ असांजो शहर आहे, असांजो क़िलो आहे। भई तव्हांजो जॾहिं क़िलो आहे त तव्हां उन्हनि माण्हुनि खे रोकियो न। उहे जेके बोरियुनि में पथर भरनि पिया, वारी भरनि पिया, गटर चौक कराइनि पिया, उन्हनि काउंसलरनि जे घरनि जे साम्हूं थिए पियो। ऐं मूंखे त जेका रिपोर्ट मिली आहे, जेका मूं माण्हुनि खां पुछा ॻाछा कई आहे, हीउ माण्हू उनमें इन्वॉल्व आहिनि। जी हू प्रेशराइज़ कनि ऐं गवर्नमेंट जे ऑफिसरनि खे ब्लैकमेल कयो वञे ऐं गवर्नमेंट खे ब्लैकमेल कयो वञे ऐं चयो वञे त भई ॾिसो मज़लूम थी विया आहिनि माण्हू ऐं उन्हनि सां ज़्यादती थिए पई। भई जॾहिं तव्हांजी इलेक्शनूं थींदियूं, कंप्लीट थींदियूं, उन खां अॻु में त तव्हां पंहिंजे काउंसलरनि खे चओ न त उन पाड़े खे त ॾिसनि घटि में घटि। असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त ताज़ो जेको उलमा वापारियुनि सियासी समाज जे अॻुवान पारां धरणा हया विया, उन जी हिन वक़्तु 8 ॾींहं गुज़रियल छा रिज़ल्ट आहे? शहर त उहो ई गंदगी जो ढेर शहर में लॻो पियो आहे। साईं, मूंखे बि असांजे दोस्तनि चयो त तूं बि अचु हिन एहतजाज में, त मूं हुननि खे चयो भई एहतजाज उहे कनि जेके वोट खणी आया आहिनि, जेके हिते जा MP आहिनि, जेके काउंसलर आहिनि, उहे एहतजाज कनि न। असां त उन्हनि खे वोट ॾेई छॾिया, हाणे त उन्हनि जी ड्यूटी आहे न त उहे एहतजाज कनि, कामोरनि सां विढ़नि, गवर्नमेंट सां विढ़नि, जंहिंसां बि विढ़नि चाहिनि था उहे विढ़नि न, उहे एहतजाज कनि। ऐं मूंखे त हैरत थिए थी, जंहिं हिन शहर खे मोइन जो दड़ो ठाहियो आहे उहो ई एहतजाज करे पियो। चोर जेको आहे उहो गोड़ करे थो पियो। ओ भाई, तव्हां अहिड़ी स्कीमूं छो ॾिनियूं जो असांजो सॼो सिस्टम ख़तमु थी वियो? पंहिंजे तव्हां ज़ाती तव्हांखे कॾहिं जेकॾहिं को पुलिस वारो रोके थो त तव्हां वञी उते इस्तेकाक जी तहरीकूं पेश करियो था असेंबली में। शहर तबाह थिए पियो, शहर जा रोड रस्ता ख़तमु थी विया आहिनि, आहिनि ई कोन। तव्हां हली ॾिसो, हीअ रिंग रोड जेको आहे जंहिं ते साईं आफ्ताब जो बि बंगलो आहे, इन रोड खे वञी ॾिसो, इहो रोड आहे भला? आऊं त हिकिड़ी ॻाल्हि सम्झां थो त इन में ब्लैकमेल गवर्नमेंट खे थियणी न खपे। ऐं ठीकु आहे, कोशिशि असांजे उलमा इकराम बि कई, ताजरनि बि कई, पर उहे हाईजेक छो था थियनि? हुननि जी संधी से आहे न, उहे पाण जेके ॻाल्हियूं कनि था उहे कनि न। हुननि माण्हुनि खे अॻिते आणनि था जेके अची उते ख़ामख़ा में असांजे माण्हुनि खे उलमा इकराम खे गारियूं ॾियनि था, या सिविल सोसाइटी खे चवनि था ही नामनियाद सोशल वर्कर आहिनि, नामनियाद सिविल सोसाइटी आहे। भई असीं चऊं था तव्हां त इलेक्टेड आहियो न, तव्हां हिते छा हड़ताल करियो? तव्हांजो हिकिड़ो माण्हू बदिजी वञे थो, तव्हां सॼे सिंध में हड़ताल था करियो, तव्हांजो शहर तबाह थिए पियो, तव्हां वञी कराची प्रेस क्लब ते छो कोन था एहतजाज करियो? हिते जे माण्हू खे छो पाण में विड़ायो था? रईस अहमद साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, हीअ जेको रईस अहमद साहब जा तव्हां वीचार ॿुधा हूंदा, हिन जो बि इहो चवणो हो त हिकु जेका सियासी तंज़ीम जा जेके कुझु माण्हू आहिनि ऐं हिन खे उहे जेके हिन गटर नाला जेके बंदि कनि था या ॿोरियूं विझी था छॾनि, ऐं हीअ बि हिननि जो इहो चवणु आहे त जेके एहतजाज था थियनि था, धरणा लॻनि था, मगर उन्हनि जी जेका रिज़ल्ट जेका आहे अञा ताईं कोन पई अचे। हिन वक़्तु बि असीं तव्हांखे ॿुधायूं शहर जी सूरत हाल उहा साॻी आहे, 8 ॾींहं गुज़री विया आहिनि, अञा ताईं जेका शहर जी साॻी सूरत हाल आहे। हिन वक़्तु असां सां गॾु जेको मौजूदु आहे ताज़ो पीपल्स पार्टी में शामिलु थींदड़ ऐं मशहूरु कानूनदा जेको ज़फ़र लगारी,
अचो त उन हवाले सां ज़फ़र लगारी सां ॻाल्हि ॿोल करियो त हिन जो छा चवणु आहे। ज़फ़र लगारी साहब, तव्हां असांखे ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि शहरवासी सभई जेके सरापा एहतजाज बणियल सभु रोड रस्तनि ते आहिनि ऐं PPR आहे त वॾियूं दावाऊं कनि था। मीरपुर ख़ासि शहर में असांजा किरोड़ रुपयनि जा कम थियनि था, मगर माण्हुनि खे न पीअण जे पाणी जी सहूलियत आहे, न माण्हुनि खे को रोड साफ़ को रोड आहे जंहिं ते हली सघनि, ऐं खोड़ सारा जेके मसइलनि जे वर चढ़ियल आहिनि, उन हवाले सां तव्हांजा छा चवणु आहे? अदा ॾिसो, इन में कंहिं सिर्फ़ु हिकिड़े ॼणे खे मुलविस करण इहा तमामु वॾी हिकिड़ी सियासी ॻाल्हि चइबी। हक़ीक़तनि में ॾिसिजे त हिन शहर जी ज़िम्मेवार अकेली पीपुल्स पार्टी कान्हे। मुंहिंजो अॻु बि इहो मौक़ुफ़ रहियो आहे त तव्हां इन ॻाल्हि खे छो विसारे था वियो त पोयनि 30 सालनि खां हीउ शहर मुतहदा जे हवाले रहियो आहे ऐं मुतहदा हिन शहर जी कर्ता धर्ता रही आहे, हिन शहर जो इक़्तिदार हुननि जे हवाले रहियो आहे, हिन शहर जूं म्यूनिसिपलिटियूं हुननि जे हवाले रहियूं आहिनि, स्पेशल पैकेजिस वठंदा रहिया आहिनि, उहे काॾे केॾांहुं विया? हिन शहर जो मैंडेट हुननि वटि आहे, उहो तव्हां अॼु ताईं हीउ ॾेखारे ई न सघिया आहिनि, जिन ते जो 2-3 महीननि जे अंदरि अंदरि तव्हां हिन शहर जी क़िस्मत ई बदिलियल ॾिसंदो। छाकाणि त पैसा यूज़ थींदा, इहे पैसा असां नौकरशाही खे ऐं गैर मरई हथनि खे या ॿिनि हथनि खे यूज़ करणु कोन ॾींदासीं। असां पीपुल्स पार्टी में जेकॾहिं वेठा आहियूं, असां उनजी साख बहाल करण लाइ वेठा आहियूं ऐं असां ॿुधाईंदासीं हिन शहर जे शहरियुनि खे त अव्हांजी हक़ीक़ी नुमाइंदा पार्टी पीपुल्स पार्टी आहे, जिन खे तव्हां 30 सालनि ताईं ॾिनो आहे, मैंडेट ॾिनो आहे, उन्हनि तव्हां लाइ कुझु बि कोन कयो आहे। असां तव्हांखे चंद महीननि में ॿुधाईंदासीं। तव्हां मुतहदा ते इल्ज़ाम त हणो था, मगर तव्हांजा बि पीपल्स पार्टी जा 8 साल पूरा थियण वारा आहिनि, वज़ीर आला त चेंज थिए पियो, मगर मीरपुर ख़ासि शहर जो अञा ताईं नक्शो त चेंज कोन थिया, फंड बि तव्हांजा ख़र्च थियनि पिया, मगर हिते जे शहरियुनि खे तव्हां सिर्फ़ु इहो ॾसियो त असांजा पैसा किथे ख़र्च थियनि पिया। स्कीमूं जेके आहिनि सभु रोलड़े जो शिकार आहिनि, ऑफिसरनि जे करप्शन जे वर चढ़ियल आहिनि। साईं ॾिसो न, हीउ जेको ज़ियाउल हक़ जी मुशर्रफ जो जेको निज़ाम हो बल्दियाती, उन में पावर्स डिस्ट्रिक्ट गवर्नमेंटनि वटि अची विया हुआ। अच्छा, उन्हनि डिस्ट्रिक्ट गवर्नमेंटनि जे हथ में पावर अचण जे करे उहो यूटिलाइज़ बि उन्हनि खे ई करणा हुआ। उन में कंहिं मिनिस्ट्री जो उन जो को रोल ई न हुयो ऐं उन खां पोइ जीअं उहो मुशर्रफ दौरु एंड ते पुॼाणी ते पहुतो आहे ऐं उन खां पोइ मुख़्तलिफ़ वजूहात जे करे बल्दियाती जेके चूंडूं न थियूं आहिनि, त उन में ज़रूरु मूं इहो ॿुधायो त पोइ उन में नौकरशाही जे वर चढ़ी ऐं इहो सॼो मामिलो थियो आहे। तंहिंजे करे इहे सॼियूं मिसमैनेज पियूं। इन में बि आउं सम्झां थो वफ़ाक़ी हुकूमत जी सिंध सां जेका रिवायती दुश्मनी आहे, सिंध छाकाणि त हू सिंध सां इन करे था कनि त हिते पीपुल्स पार्टी जी गवर्नमेंट आहे, पीपुल्स पार्टी सां इन करे था कनि त उहा सिंधियुनि जी मुंतख़ब पार्टी आहे। हिन वक़्तु बि म्यूनिसिपल कमेटी तोड़े पब्लिक हेल्थ वटि फंड बि आहिनि, उन्हनि जा ख़र्च बि थियनि पिया, पोइ छाजे करे भला उहे जेके किरोड़े रुपया जेके करप्शन थिए पई उनजी का बि निगरानी कोन्हे ऐं उहा भला ज़िमेदारी कंहिंजी आहे उन्हनि ते? इहा पीपुल्स पार्टी जी त वॾे में वॾी कामयाबी आहे असांजी क़ाइम अली शाह या मौजूदा सिंध हुकूमत जी, त उन्हनि एंटी करप्शन खे मुकमल ख़ुदमुख़्तारी ॾेई ज़िलनि में जेको सो उन्हनि खे मोकल ॾिनी आहे ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठा आहिनि त हज़ारनि जे तइदाद में कामोरा जेके आहिनि से कोर्टनि जा चकर लॻाईंदा वठनि था, ज़मानतूं कराइण जे चकरनि में आहिनि ऐं या त अंदरि पिया आहिनि। इहा छा पीपुल्स पार्टी अगरि उन्हनि सां मिली भगत में हुजे हा उन्हनि कामोरनि सां, त छा एंटी करप्शन ईअं कमु करे सघे हा जीअं अॼु करे पई? इहे कतन न। हिन वक़्तु बि मीरपुर ख़ासि डिवीज़न जा तक़रीबन जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि या वज़ीर आहिनि, उहे बि कामोरनि सां गॾु उहे बि नेब जा ज़मानतूं कराया आहिनि, पोइ तव्हां करप्शन जो इल्ज़ाम कंहिं ते था ॾियो? साईं, चूंडियल नुमाइंदनि ते त छाकाणि हाणे मीर मुनवर साहिबु उन कॾहिं बि कंहिं बि क़िस्म जी का बि करप्शन में मुलविस ई नथो थिए, नवाबज़ादो ख़ानदान जो माण्हू आहे ऐं हू 7 पीढ़ियुनि खां हिकिड़ो अरबपति माण्हू आहे, हुनखे कहिड़ी ज़रूरत आहे हिन कमीशनूं वठण जी? हुनजी कुझु आहे तव्हां वटि जेके तव्हां ब्लेम हणो था उहे साबित करियो न, अदालतूं त तव्हां खां सबूत थियूं घुरनि न। ज़फ़र लगारी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ज़फ़र लगारी तव्हां वीचार ॿुधा था, हिननि जो चवणो त हाणे जेको असां 8 साल त हुकूमत गुज़री वई, उन खां पोइ 2 अरब रुपया असीं खणी था अचूं, जेको मीरपुर ख़ासि शहर जो सॼो जेको आहे असांजे ड्रेनेज सिस्टम तोड़े सभई असां कमु कंदासीं। हिन वक़्तु बि असीं तव्हांखे ॿुधायूं त मीरपुर ख़ासि जा 3 MP आहिनि, जंहिंमें 2 मख़सूस जो सीटुनि ते जेके जीतियल MP आहिनि। हिकु MP खैरुनिसा मुग़ल, नुसरत सुल्ताना ख्वाजा, उन खां अलावा मुतहदा जो MP आहे डॉक्टर ज़फ़र कमाली। उन्हनि जूं बि स्कीमूं मीरपुर ख़ासि शहर में ॾिनल आहिनि, जेके कम्यूनिटी डेवलपमेंट जे हिसाब सां उन्हनि खे स्कीमूं ॾिनल आहिनि या रोड रस्ता ठहनि पिया। उन बावजूदि हींअर मीरपुर ख़ासि जे जेको म्यूनिसिपल कमेटी में बि उन खां अलावा जेके फंड अचनि था, मगर हिन वक़्तु बि मीरपुर ख़ासि शहर जा जेके मेन इलाइक़ा आहिनि उहे खंडरात बणियल पिया आहिनि, उन्हनि जो कुझु बि कोन पियो थिए, को बि सफ़ाई जो इंतज़ाम बहितर न आहे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं।
नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। मीरपुर ख़ासि शहर में सफ़ाई, सिहत तोड़े ॿियनि मसइलनि खां सवाइ मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड जेको आहे उहो केतिरे ई सालनि खां जेको मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड में जेका शागिर्द चकर लॻाईंदा रहनि था, जिन जा खोड़ सारा मसइला आहिनि। अगरि मार्कशीट जो मसइलो आहे या को नंबरनि जा मसइला आहिनि या जेके नालनि जी दुरुस्तगी आहे या डेट ऑफ बर्थ जेका आहे उन्हनि जा जेके मसइला आहिनि, केतिरे अरसे खां तक़रीबन 2-2 साल गुज़री विया आहिनि। मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड जे पोयां शागिर्द चकर लॻाईंदा रहनि था, जेके नंगर पार्कर खां डिपलो खां थरपारकर जे सॼे ज़िले जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि, सांगड़, उमरकोट या मीरपुर ख़ासि जा शागिर्द अचनि था। मगर हिते एजेंट माफ़िया सरगरम आहिनि। केतिरा ई एजेंट जेके या त उनजो वास्तो तइलीमी बोर्ड जे अमलदारनि खां वठी करे ॿिया जेके हुते मुक़ररु जेके ऑफिसर आहिनि उन्हनि सां आहे, जेके केर बि अगरि शागिर्द नंगर पार्कर खां अचे थो त हुनजो कमु कोन थो थिए। ऐं उन हवाले सां अचो त हिन वक़्तु असां गॾु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड जो चेयरमैन प्रोफेसर बरकात अली हैदरी, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त छाजे करे मीरपुर ख़ासि जा तइलीमी बोर्ड में जेको करप्शन ते हिकु उरूज थिया ऐं उहो मसइला शागिर्दनि जा हल कोन था थियनि। बरकात अली हैदरी साहब, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड अक्सर इहे शिकायतूं आहिनि त सभई शागिर्द बोर्ड ऑफिस जा चकर काटे रहिया आहिनि, करप्शन उरूज ते आहे, पैसनि खां सवाइ बिल्कुलु कमु थिए ई कोन थो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी साईं तव्हांजी। ऐं इहे जीअं ई मूं 29 मार्च ते जॉइन कयो, इहे सभु मामलात जेके आहिनि से आहिस्ता आहिस्ता नज़र मां कढंदो वियुसि। ऐं 2006 खां वठी असां वटि तमामु घणा केसिस जेके आहिनि हज़ारनि जी तइदाद में पेंडिंग में पियल हुया। उन में रिज़ल्ट अनाउंसमेंट जा केसिस हुया, रिज़ल्ट डिक्लेरेशन जा, मेजर करेक्शन हुई, माइनर करेक्शन जा केसिस हुया ऐं कापिंग केस जा केसिस हुया, जेके तरजीही बुनियादनि ते 2006 खां वठी रहियल सभु असां हिन वक़्त ताईं अनाउंसमेंट करे चुका आहियूं। ऐं जेके करेक्शन घुर्बल हुया ॿारनि खे उहे असां ॾेई चुका आहियूं। असां वटि हिन वक़्तु को बि केस पेंडिंग में पियल कोन्हे। मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड में हमेशह इहा रवायत रही आहे त जी मैट्रिक या इंटर जा जेके आहिनि पहिरीं ॿी पोज़ीशन तोड़े A ग्रेड या A1 ग्रेड जा पैसा वरिता वेंदा आहिनि। हिन वक़्तु ताज़ो जेका मीरपुर ख़ासि तइलीमी बोर्ड पारां मैट्रिक जी रिज़ल्ट पधरी कई आहे, तव्हां छा था सम्झो हिन में के माण्हुनि पैसा कोन ॾिना आहिनि? तव्हांजो अमलो हिन में को मुलवस कोन्हे? अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह साईं जा अहसान आहिनि। सभिनी खां पहिरियां पंहिंजे दोस्तनि जे ताउन सां मूं इहा जेका माफ़िया हुई, जेका हितां जा मसइला पंहिंजे पंहिंजे ॻोठनि में खणी वेंदा, उतां जा मसइला हिते खणी ईंदा ऐं जेको तव्हां चओ पिया उन्हनि खे तस्लीम कंदे, छो जो मूं पाण हिकिड़े दफ़े इन ॻाल्हि खे उन हमराह खे खां पुछियो, जेको वीचारो उदास वेठो परे खां आयल हुयो, तंहिं बि इहा ई ॻाल्हि मूंखे ॿुधाई। पोइ मूं जेको आहे सो अचानक पंहिंजी टीम सां गॾु उन्हनि ब्रांच में छापो हयो ऐं उहा ॻाल्हि सही साबित थी। असां उनखे इन जे ई करे तरजीही बुनियादनि ते असां उन्हनि खे हल करे छॾियोसीं। ऐं जेका रिज़ल्ट अॼु अनाउंस कई वई आहे, मूंखे ख़ुशी महसूस थी थिए त इहा जस्टिफिकेशन तव्हां पाण करे सघो था, आवाम करे सघे थी त पहिरियां ऐं अॼोकी रिज़ल्ट में कहिड़ो फ़र्क़ु आहे। उन जी जस्टिफिकेशन आउं तव्हां ते छॾियां थो, छो जो आउं पंहिंजे लाइ कुझु कोन चवंदुसि। त घणे क़दुरु जेको आहे सो तव्हां ॾिसंदव त रिज़ल्ट तव्हांखे पहिरियां खां ऐं अॼोकी रिज़ल्ट में तव्हांखे महसूसु थींदो त तब्दीली आहे। तव्हां बि इहो एतिराफ़ करियो था त वाक़ई तइलीमी बोर्ड में माफ़ियाऊं कमु करे रहियूं आहिनि, मगर हिन वक़्तु जेका मैट्रिक जी रिज़ल्ट आई आहे उनमें केतिरा शागिर्द या केतिरनि शागिर्दयाणियुनि हिसो वरितो आहे? हा, हाणे असां वटि जेके टोटल तइदाद हुई अपियर थिया हुया 3500 ताईं लॻभॻि अपियर थिया आहिनि। उन्हनि में शागिर्दयाणियूं बि, शागिर्द बि। हुन में असां वटि A1 ग्रेड में 2110 शागिर्द कामयाबु थिया आहिनि ऐं उन खां अलावा A ग्रेड में 9879 शागिर्द जेके आहिनि से शागिर्दयाणियूं कामयाबु थिया आहिनि ऐं A ग्रेड में 1048, B ग्रेड में 1048, C में 6090 ऐं D ग्रेड में 910 ऐं असांजे सॼे बोर्ड में E ग्रेड में सिर्फ़ु हिकु शागिर्द या शागिर्दयाणी E ग्रेड में पास थी आहे। ओवरऑल रिज़ल्ट जेको आहे सो असांजो बहितरु आयो आहे। जेको पहिरियां घटि परसेंटेज वेंदी, हिन वक़्तु 92 जे क़रीब ॿिन्ही ग्रुपनि मिलाए, मेल फीमेल खे मिलाए रिज़ल्ट निकितो आहे। बरकत साहब, असांखे ॿुधाइजो त अक्सर जेॾीमहिल इम्तिहान थियनि था उन टाइम हिकु त कापी उरूज ते आहे, उन खां अलावा प्राइवेट स्कूल जा जिते शागिर्द जिते सेंटर लॻे थो उते प्राइवेट स्कूल जा टीचर उते मुक़ररु हूंदा आहिनि, उन जा पेरेंट्स उते ई मुक़ररु हूंदा आहिनि। उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां कहिड़ो एक्शन खयो आहे?
हिन वक़्तु सूरत हाल इहा आहे त हाणे गवर्नमेंट ऑफ सिंध जेको आहे सो पंहिंजी पॉलिसी जे तहत मेरिट ते चेयरमैन भर्ती कया आहिनि ऐं उन में ही छाकाणि त ही पोस्ट ख़ाली हुई मूंखे सभिनी खां पहिरियां हिते नोटिफाई करे रखियो वियो त जीअं इम्तिहान में को रुखनो पैदा न थी सघे। हिन वक़्तु भला तव्हां केतिरनि एजेंटनि ते कार्रवाई कई आहे जेको बकौल तव्हां पाण चओ था त हिते जेका कुझु माफ़िया सरगर्म आहे? थी सघे थो तव्हांजी ॻाल्हि सही हुजे, ऐं तव्हांजी ॻाल्हि सां मुतफ़िक़ आहियां, पर इहो जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त हाणे जेको 2017 जो इम्तिहान थींदो इंशाअल्लाह ताला उन में तव्हांखे इहे सभु शयूं तब्दीली जी सूरत में नज़र ईंदियूं ऐं उन्हनि ते असां सभु मिली करे मां पंहिंजी टीम सां अकेलो न, ऐं जेको आहे सो हिते बोर्ड जा एम्प्लॉइज़ जेके आहिनि से उहे बि काफ़ी क़दुरु तावन कंदड़ आहिनि ऐं उन्हनि खे गाइडेंस जी ज़रूरत आहे जेको उन्हनि खे पाण सां गॾु खणी हलिबो त इंशाअल्लाह ताला तब्दीली महसूसु थींदी। तइलीमी बोर्ड में जेके मार्कूं वठनि था या नंबर वठनि था उन में तव्हांजो अमलो मुलवस हूंदो आहे, उन खां अलावा ॿिया एजेंट हूंदा आहिनि, उन खां अलावा हुननि जा हिकिड़ा माण्हू रखियल, उन्हनि जे ख़िलाफ़ु तव्हां कहिड़ियूं कार्रवायूं था कयो? अदा आउं तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाईंदो हलां त ॾिसो न, रिटन में असां वटि का बि एप्लीकेशन या का ॻाल्हि न आहे। इहो त बाय द वे आउं लथुसि त मूं नोट कयो त इहो माण्हू हूंदो माफ़िया जो माण्हू हूंदो। मूं जांच कई त उन वक़्तु ई उनखे चयोसि ॿीहर हिते नज़र या मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा असां पोस्टर हणाया आहिनि ऐं उन्हनि में असां इहो लिखियो आहे त जेकॾहिं को बि माण्हू ॾेती लेती करे थो या इन करप्शन में मुलवस लधो वियो त उन ते कानूनी कार्रवाई कई वेंदी जे। सो तंहिंजे करे असां जेको आहे सो इहो क़दम खयोंसीं त जल्द में जल्द असां ॿारनि खे इंसाफ़ मुहैया करे सघूं। बरक़ात अली हैदरी साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही बरक़ात अली हैदरी हो जंहिं चयो त असां मीरपुखा तइलीमी बोर्ड में हिन जो पाण एतिराफ़ कयल आहे त वाक़ई माफ़ियाऊं आहिनि या एजेंट आहिनि, मगर असां मीरपुखा तइलीमी बोर्ड जे चार्ज वठण सां वाक़ई कुझु हिन में तब्दीली आंदी आहे ऐं कुझु जेके शागिर्दनि जा पेंडिंग में पियल मसइला हल कया आहिनि। उनखां अलावा असीं तव्हांखे नाज़रीन ॿुधायूं त मीरपुखास जे अॼु वारे ब्यूरो टाइम में असां मुख़्तलिफ़ हितां जे उलमान जा, सियासी समाजनि जा ऐं उन खां अलावा शहरनि जा वीचार ॿुधाया हूंदा या मीरपुखास जे समाजी अॻुवाणनि जो, ऐं उन्हनि सभिनी शहरनि जूं गॾिजाणियूं थियूं डिप्टी कमिश्नर सां। मगर असीं तव्हांखे ॿुधायूं हुकूमत पारां करोड़े रुपया फंड त ॾिना वञनि था या MP जा फंड हुजनि था, MN जा फंड हुजनि था, मगर मीरपुखास जी म्यूनिसिपल कमेटी तोड़े पब्लिक हेल्थ तोड़े मीरपुखास जी ज़िले इंतज़ामिया में एतिरी त करप्शन आहे छाजे करे त हिते को बि जांच करण वारो आहे कोन, ऐं जेकॾहिं को ऑफिसरनि खे कमु मिलनि था या टेंडर थियनि था, रोडनि जा कमु अचनि था त उहे जेके रोड खाते वारा जेके उहे करप्शन कनि था, जेकॾहिं हेल्थ खाते में पैसो अचे थो त उहे हेल्थ खाते वारा करप्शन में पूरा हूंदा आहिनि। मीरपुखास ज़िले जे अंदरि ईअं लॻे थो न को चूंडियल निमाईंदो आहे, न हिते का इंतज़ामिया जे मथां को अहिड़ो वाच करण वारो। इन करे मीरपुखास शहर हिन वक़्तु सॼो मसइलनि जे वर चढ़ियल आहे, सॼो शहर खंडरात बणियल आहे, जंहिंजे करे मीरपुखास जा सभई शहरी सरापा एहतजाज बणियल आहिनि। ज़िले इंतज़ामिया जी दावनि बावजूदि हिन वक़्तु बि असांजे ब्यूरो टाइम में असीं तव्हांखे ॾिसो त मीरपुखास जा सभई रोड रस्ता सभिनी जी साॻी सूरत आहे। 4-4 असिस्टेंट कमिश्नर खे मुक़ररु करण बावजूदि उहे असिस्टेंट कमिश्नर जेकॾहिं फील्ड में वञनि था त पोयां हुननि जा कम सभु रोलड़े जो शिकार आहिनि। हिन वक़्तु मीरपुखास वासी सख़्तु जेको परेशान आहिनि, छाजे करे त आवाम जेको आहे उन जा कम त थियनि कोन था, जेके असिस्टेंट कमिश्नर जी ऑफिस में वञनि था या म्यूनिसिपल कमेटी जी ऑफिस में वञनि था, इहो बहानो कयो थो वञे त इहे फील्ड में निकितल आहिनि या सफ़ाई कराइनि पिया, मगर कुझु बि कमु कोन पियो थिए। हुकूमत खे घुरिजे त फौरी तौर ते नोटिस वरिती इहे जेके करप्शन कंदड़ आहिनि या जेके इहे कम आहिनि उन्हनि जी जांच कई वञे ऐं मुलवस जेको अमलदार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ु कानूनी कार्रवाई कई वञे। नाज़रीन, ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे इजाज़त ॾींदा।